नाज़िन खानपुर तालुके जे ॻोठ मोहम्मद बख्श तेगाणी जे रहवासियुनि सखर ऐं सिधोजा पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ कलाम पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ ॾियण जी घुर कई। तफ़सील ॾिसूं था मुमताज़ कुरैशी जी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आहियूं खानपुर तालुके जे कचेज इलाइक़े ॻोठ मोहम्मद बख्श तेगाणी में, जिते जेको आहे पुलिस जी मुबैना मुक़ाबले दौरान जेको नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे ऐं जेके हिते जेके ॻोठाणा आहिनि ऐं इन जा वारिस आहिनि इहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असांजो अर्ज़ु आहे IG सिंध साहब खे ऐं सिंध कोर्ट खे, पुलिस ज़ुल्म करे थी, नाजाइज़ी करे थी, इन जे ख़िलाफ़ कुझु कानूनी कार्रवाई कई वञे। अली बख्श तेगाणी बेगुनाह हुयो, मूंखे बि पुलिस गिरफ़्तार कयो हो, पैसनि जे ख़ातिर लिकाए छॾियो हुयो। 4 महीना मां सां गॾु ॿधल हुयो। मूंखां 3 लाख पैसा पुलिस वठी आज़ादु कयो। पीरजान गंज बख्श 3 खे पैसा वठी आज़ादु कयो। अली बख्श पैसा न ॾेई सघियो, जंहिंजे करे कूड़ो मुक़ाबिलो पुलिस ॼाणाए उनखे मारियो आहे। को ज़ुल्म कयो अथनि, ना को मारियो अथनि। असां ग़रीब पैसा असांखो कोन छा मुंहिंजो पुटु अली बख्श कयो ना को उनखे हाफ फ्राई कई अथनि, फुल फ्राई कई अथनि। अर्ज़ु साईं, असां सां पुलिस एॾो ज़ुल्म करे रही आहे, जे असां काई सौदो वठणु नथा निकिरी सघूं। असांजो धनार आहे त धनार खंयो थो वञे, जेको दग सां वञे थो उहो ॿधो थो वञे। अली बख्श खे वठी सदू जी पुलिस लिकाए छॾियो, पैसनि जे ख़ातिर वञी SP खे ॾिनो। 4 महीना इहे दाहा मालिकनि इहे क़ुरान खिया वसियत कान आई त पैसा ॾियो, पैसा न ॾेई सघिया। उन जे अलावा उन खे शहीद कयूं। मालिकनि खे इहे क़ुरान मथे थियनि, इहो असां बि क़ुरान खणूं था त न चोर न ॾोयारी न छा, ॿाल पढ़ाई दो 24 कलाक। हीअ मस्जिद ठहियलु आहे उनजी, उहो त क़ुरान जो हाफ़िज़ हो, ॿाल पढ़ाई दो। ज़ुल्म कयो अथनि छड़ो पैसनि जे ख़ातिर। असां इहो चवंदो असांखे इहो इंसाफ़ मिले। DIG IG कमिश्नर असां सभिनी खे वसारनि खे अर्ज़ु था कयूं त इहो इंसाफ़ हिन ग़रीब खे मिलियो वञे त इहो ज़ुल्म असां त बंदि थिए। असांजो अर्ज़ु इहो आहे त असां इंसाफ़ थियो वञे। असां कोर्टनि में विया आहियूं, अॻु बि हुनखे घुर थी आहे, पर उनजे नतीजे में 4 महीना झले मुंहिंजो भाउ बेगुनाह मारियो अथनि। असांखे इंसाफ़ खपे। असां उगायूं हे तेगाणी पाड़े छॾी आहियूं। अच्छा, छा मसइलो थियो हिननि सां? अली बख्श तेगाणी नाजाइज़ी पुलिस खणी वई। मुर्तज़ा शाह सां गॾु मुमताज़ कुरैशी, महरान TV न्यूज़, खानपुर।